नाज़रीन, मीरपुर माथेलो में आपाशी खाते तरफां ADP जी करोड़ें रुपयनि जी स्कीम सां कुंडड़ी माइनर खे पको करण वारे कम में गैर कानूनी मोगा लगाइण सबब मुतासिर ज़मींदारनि एहतिजाज कयो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था कासिम कलवट जी हीअ रिपोर्ट। कनड़ी माइनर ते मौजूद आहियूं आपाशी खाते मीरपुर माथेलो तरफां जेका ही कनड़ी माइनर आहिनि खे पको कयो वञे पे, जंहिंमें करप्शन थी आहे। हिते जेके मोगा लगाया वञनि पिया उहे गैर कानूनी तरीक़े सां लगाया वञनि पिया। हिते जेके आबादगार ज़मींदार आहिनि ऐं हारी आहिनि, हितां जा जेके ज़मींदार आहिनि उहे एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त हिन सां वधीक वीचार वठूं, हिननि जो छा चवणु आहे। जीअं त असांखे ख़ुशी बि आहे त शाख पको थी रहियो आहे, पर जेके हिते खातेदार आहिनि या ज़मीनदार आहिनि उन्हनि सां वॾी हिकु नाइंसाफ़ी आहे। हिन शाख खे हेठि कयो थो वञे, ज़मीनूं असांजी मथे आहिनि, उते पाणी बि नथो चढ़े। वरी जेको आहे मोगनि जे लाइ 50,000 रिश्वत जी तलब कई वई आहे। ठेकेदार श्रीचंद पाण ईंदो न आहे, उन्हनि खे पेताफिन भॼाए छॾियो आहे। हाणे बारी खान जा मुंशी हिते सॼो ॾींहुं वेठा हूंदा आहिनि ऐं हर जेके बि ज़मीनदार आहिनि, जेके बि खातेदार आहिनि, उन्हनि खां पैसनि जी घुर करनि था पिया। बिल्कुलु नाइंसाफ़ी आहे। जेके वायूं बि मोकिलियूं उन्हनि जा बि पैसा वठी वायूं ॾियनि था। ज़मीन असांजा मथे आहिनि ऐं कनड़ी में बिल्कुलु ज़मीन तमामु हेठि आहे। असांखे पाणी नथो लॻे इन में रिश्वतखोरी रुॻो हले थो। असांजो जेको धिको आहे घटि में घटि 60 साल जो धिको आहे, उहो असांजो कंहिंजे करे अछू पेताफी जेको 24-25 केसनि में रूपोश आहे, उन जे चवण ते असांखे नथो मिले। अछू आहे केरु 60 वारा कपिड़ा फाथल आहिनि उन खे। शेरज़िल जो पुटु आहे ज़िक्रिया खान खे या ॿिन्हिनि खे उहो माना टीका ॾिनियूं। असांजा मोगा ॿिया टिया सभु बंदि कयूं वेठा आहिनि। असां हज़ारे जरेब असांजा हज़ारे एकड़ हिते तबाह जा करोड़े रुपया हिते रिश्वत खाधो अथनि। अलाए छा छा कंदा हिननि जो असांखे सम्झ नथो। अलाए केरु आहे आलमी बैंक, हे वर्ल्ड बैंक या आलमी बैंक वटि असांजा पैसा आयल आहिनि। कोई इन्हनि MN MP थोरे ॾिना आहिनि पैसा असांखे, या उहे थोरे असांखे शाख ठाहे ॾियनि था। हे मां नेब खे अपील कयां थो न त हे PP वारनि सभिनि खे ॻिची में रसो विझनि। हे काॾो पेरोडा, ये जीप, ये वीगो कार, हे मोटरसाइकिल ते घुमंदा हुआ, मूंखे ख़बर आहे। हिननि जा वॾा घोड़सवार हुया। हाणे असांखे सभु अलाए पाण खे भला सम्झनि था। हिते सदन खां रहिया पिया आहियूं। असांजा वॾा 7 पीढ़ी हिते गुज़ारे विया आहिनि। छो जो असां सां इंसाफ़ नथो थिए। छो नथो थिए? इंसाफ़ आला ऑफिसर अची कनि हिते असांजा। छो जो असांजो इंसाफ़ न थियो, असां DC ऑफिस धरणो हणी वेंदासीं। जीअं त हिते मोगा नथा मिलनि, असां इंसाफ़ नथो थिए। हिते मोगा मिली वञनि, असां इंसाफ़ थिए न त ऑफिस कंट्री में वॾी करप्शन थिए थी। वॾी बजट आई आहे, 70 करोड़ जी बजट आई आहे, कम हिते थी आहे 2-3 करोड़नि जी थी आहे। असां इंसाफ़ थिए, मोगा मिलनि। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान TV, मीरपुर माथेलो।